दौड़ लॻ बहिराणा हाईवे पुल वटि ॿिनि मोटरसाइकिल जो आम्हूं साम्हूं टक्कर। हिकु औरत समेत 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे दौड़ इस्पताल आंदो वियो आहे। तफ़सील मूजिब दौड़ फ्लाईओवर पुल ते ॿिनि मोटरसाइकिल जो आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में दरिया ख़ान मरी वासी असगर अली आराई, नींगर हसनैन आराई ऐं रज़िया बीबी ऐं ॿिए पासे मसर जी वासी अली हसन लेगारी ऐं करीम बख्श लेगारी सख़्त ज़ख़्मी थी पिया। हादसे वारे हंधि दौड़ पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे दौड़ इस्पताल पहुचायो वियो, जिते अली हसन लेगारी जी हालत गंती जोगी हुजण जे करे नवाबशाह इस्पताल रेफर कयो वियो आहे। दौड़ पुलिस मूजिब हादसो बहिराणा हाईवे ते जेको आम्हूं साम्हूं टक्कर थियो आहे, उहो तेज़ रफ़्तारी सबबि हादसो पेश आयो आहे।